बिस्मिल्लाहिर्रहमान तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं पीपल्स पार्टी तालका सांगहड़ जे अॻवाण टिकेट होल्डर माशूक चांडियो सां गॾु। साईं सां जेके मकानी इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त तालके सांगहड़ में मकानी इलेक्शन जे हवाले सां किथे पीपल्स पार्टी में कारकुननि में इहे ख़दशा आहिनि त असांखे टिकेटूं न मिलियूं आहिनि। उनखां अलावा जंहिंखे टिकेटूं मिलनि पियूं उहे केतिरा उमेदवार आहिनि, कीअं कामयाबु थींदा, उन जे लाइ कहिड़ी हिकमत अमली तव्हां जोड़ी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह, तव्हांखे ख़बर त बल्दिया इलेक्शन हले पई थी। उन सिलसिले में जेको आहे सो पार्टी जो हिकिड़ो उसूल आहे, हिकिड़ो डिसिप्लिन आहे। परियां जेको आहे सो हर वर्कर खां एप्लीकेशन वसूल कयूं। एप्लीकेशन वसूल करण खां पोइ हिकिड़ी कमेटी ठहंदी आहे। कमेटी में जेको आहिनि सो ॿ या टे नाला फाइनल थींदा आहिनि। पोइ डिसीशन जो पावर असांजी कमेटी खे आहे। डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट उनजो चेयरमैन आहे, उनखे हूंदो आहे। उन ते सभिनीनि खे लबेक चवणो पवंदो आहे, हर वर्कर खे। इहो त असांजी पंहिंजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ख़ुशी आहे त अॻे को वक़्तु हूंदो हुयो 15 साल 20 साल पोइ ते त असां जेको आहे सो टिकेटूं वठण लाइ के तयारु न हूंदो हो। ऐं हींअर अलाह जा लख एहसान, शहर सिटी में ॾिसो त हर वार्ड खां असांजा 15 उमेदवार पिया अचनि। साईं असांखे टिकेट ॾियो, असांखे टिकेट ॾियो, असीं जेको आहे सो तव्हांखे खटी ॾींदासीं। ऐं ईअं ई रीत जेका हर यूसीज़ में आहे, जीअं 2015 में बि असां स्वीप कयो आहे, सो हींअर बि इनशाला असां स्वीप कंदासीं। ऐं पूरो उमेद आहियूं त जेके असां जी कमेटी मेंबर कंदी उन ते सभिनि खे एतमाद हूंदो। ऐं ॿिया जेके आहिनि से वर्कर थी उन्हनि जी सपोर्ट कंदा। ऐं असां पूरे उमेद आहियूं त उहे असांखे यूसीज़ या वार्ड जेके TC जा ऐं म्यूनसिपल जा आहिनि उहे असांखे खटी ॾींदा। मुख़्तलिफ़ यूसीज़ में इहे ख़दशा आहिनि पीपल्स पार्टी जे वर्करनि जा, अॻवाणनि जा सीटनि ते जहिड़ा रहिया आहिनि। जीअं यूनियन काउंसिल सेठारपीर आहे, साधणो आहे, दड़ो बदार आहे, ॿोबी आहे। उन्हनि में केतिरे क़दुरु हाणे जेके कावड़ियल आहिनि तव्हांजा वर्कर या अॻवान, उहे राज़ी थी विया आहिनि? ईंदड़ इलेक्शन में उहे पीपल्स पार्टी जे उमेदवारनि खे हेल्प कंदा या कावड़ी घर वेंदा? हाणे ॾिसो त उते जेके बि मसइला थिया उहे हर कंहिंजो राइट हो। पंहिंजी पार्टी सां उहो नाराज़ थी पंहिंजो हिकिड़ो एज़ार करियूं त असीं नाराज़ आहियूं। ऐं उहे सभु असां सां परची चुका आहिनि। उहे कॾहिं बि असांजो वर्कर नाराज़ ज़रूरु थींदो, पर ॿी पार्टी में कोन वेंदो, न पार्टी खे ब्लैकमेल कंदो। जीअं ॿियनि पार्टियुनि जा माण्हू ॾिसो पिया था त ब्लैकमेल कयो, वञनि पिया था, पोइ उन्हनि खे धमकियूं ॾियो वापसि कयो पियो वञे। हिकु ॾींहुं नवाज़ लीग में था वञनि, ॿिए ॾींहुं वापसि था वञनि। सो अल्हम्दुलिल्लाह, असांजो वर्कर न विकामबो, न तब्दील थींदो, न मुनाफ़िक़ आहे। असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां सचो वर्कर आहे। ऐं नाराज़ थी सघनि था, ख़दशा थी सघनि था, उहे उन्हनि जा असां दूरि कया आहिनि। ऐं इनशाअल्लाह उहे असां सां शाना बशाना गॾु हूंदा वर्क में। गुज़िरियल इलेक्शन में जेके बल्दियाती इलेक्शन थी उन में जेके चेयरमैन पीपल्स पार्टी जा चूंडिजी आया, केतिरे क़दुरु सम्झो था त इलाइक़े में कमु थिया आहिनि, माण्हू केतिरी मोट ॾींदा, केतिरा पुर उमीद आहिनि? जी बिल्कुलु, 2015 में तव्हां ॾिसो त जेके बि असांजा चेयरमैन आहे या डिस्ट्रिक्ट चेयरमैन, उन्हनि असांजा कमु कया आहिनि। जेको आहे सो सोलर प्लेट्स ॾिसो केतिरियूं वियूं आहिनि, नलका ॾिसो केतिरा विया आहिनि असांजा। पर हीअ छा आहे त हिकिड़ी शइ अचे थी, नंढी नंढी शइ इहे महसूसु कोन थियूं थियनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिना आहिनि। उन खां पोइ जेके फंड MN MPS जा आहिनि, ऑयल फील्ड जा आहिनि, उन्हनि सां ई तमामु अरबों रुपए जा कमु थिया आहिनि। इनशाला आईंदा बि इहे ई थींदा। माण्हू हिन वक़्तु जेका इलेक्शन थिए पई, मकानी इलेक्शन, उन में ॾिठो वियो आहे त पीपल्स पार्टी नौजवाननि खे अॻिते आंदो आहे। इन नौजवाननि जी सियासत मां, नौजवाननि मां केतिरा पुर उमीद आहे त अलाए कहिड़ी ख़िदमत कंदा? बिल्कुलु, जेको आहे सो नौजवान हर यूनियन में अचनि पिया था। ऐं असांजी इहा ख़ुशी आहे त नौजवान अॻिते अचनि ऐं जेको आहे सो इलाइक़े जी पाण ख़िदमत कनि। पर उन सां गॾोगॾु असां जेको आहे सो वॾनि जी उन्हनि खे पैगाम बि ॿियो ॾींदासीं त वॾनि जी सलाह मशवरे सां हलनि, त इनशाला उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पैगाम घर घर पहुचाइण में कामयाबु थींदा। असां त पहिरियों पैगाम इहो था ॾियूं त बराए महिरबानी जेसिताईं इलेक्शन आहे त सोशल मीडिया ते ध्यानु न ॾियो। एसि ताईं त बहितर आहे त सोशल मीडिया ई ब्लॉक हुजे त ॾाढो फ़ाइदो आहे। उनखां पोइ असां इहो कंदासीं त तव्हां पाण सोचो, पाण सम्झो त हिन 5 सालनि में कंहिं केतिरो कमु कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांजो जेको रोडनि जो ॼार ज़िले में विछायो आहे, ऐं जेको कलाकनि जो सफ़र हाणे मिंटनि में थी वियो आहे, त उहो बि तव्हां ॾिसो। उनखां पोइ तव्हां सांगहड़ सिटी में ॾिसोसि त ऑयल फील्ड जा पैसा हुजनि, MN MP जो फंड्स हुजे, त पेवर ब्लॉक जो केतिरो कमु थियो आहे, उनखे तव्हां ॾिसी। ऐं ॿियो असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को मिशन आहे, ऐं उनखे ॾिसी तव्हां जीअं 2015 में असांखे क्लीन स्वीप करे ॾिनो, त हींअर बि असां उमेदु था कयूं
त जेको आहे सो ई सोशल मीडिया जे कूड़नि ते न हलंदा, माण्हुनि जे कूड़नि दिलासनि ते न हलंदा, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मिशन ते यकीन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्करनि खे जिताईंदा, उम्मीदवारनि खे। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे टिकट होल्डर PS 41 माशूक अली चांडियो पीपल्स पार्टी तालके जो सरगर्म अॻवाण आहे। साईं तव्हां ॻाल्हि ॿुधियूं, जो चवणु आहे त असीं पुर उमीद आहियूं तालको सांगहड़ न पूरो ज़िले में पाकिस्तान पीपल्स पार्टी स्वीप कंदी ऐं असांजा उम्मीदवार अक्सरत सां कामयाबु थींदा ऐं ज़िले जो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो थींदो ऐं असीं अॻु जी भेट खां हींअर वधीक आवाम जी ख़िदमत कंदासीं। पंहिंजे मेज़बान एडी कुंबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।